ख़बर शामिल कयूं था वगण मां मोहम्मद बख्श कास्केली जी रिपोर्ट मूजिब वगण पाड़े मां मिस्कीनपुर ते माशूक अली मंगणार जी 17 साला धीउ बल्कीस खातूं खे 1.5 साल अॻु 5 जवाबदारनि अगवा करे गुम करे छॾियो, जंहिंजो केस पिणु दाख़िल थियण बावजूदि जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। उन हवाले सां अगवा थियल नारी बल्कीस मंगणार जे पीउ माशूक अली मंगणार थी वियल नारी बल्कीस मंगणार जे पीउ माशूक अली मंगणार, माउ शाहिदा खातूं, भेण रोशन खातूं कलाम पाक खणी सख़्तु एहतजाज कंदे न्याणी खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो कयो आहे। उन मौक़े ते पोरियत माशूक मंगणार चयो त मुंहिंजे नौजवान धीउ बल्कीस खे 1.5 साल अॻु अगवा कयो वियो हो, जंहिंजो मोबाइल नंबर ट्रेस करायोसीं, जितां मालूम थियो त अगवा कंदड़ सखर जे लखी गुलाम शाह जो रहवासी पुलिस सिपाही शबीर भुट्टो, जमाल ओठो, तौफ़ीक़ सोलंगी, हुसैन वको ऐं मंठार वको जा नाला ज़ाहिर थिया, जेकी मुंहिंजी धीउ सां फ़ोन ते ॻाल्हाईंदा हुआ। जन ख़िलाफ़ मां वगण थाणे ते अगवा जो केस दाख़िल करायो ऐं पुलिस खेनि गिरफ़्तार बि कयो ऐं बाद में छॾे ॾिनो। ॿीहर मां गिरफ़्तारी लाइ कोर्ट सगोरी में केस दाख़िल करायो आहे, पर अञा ताईं न्याणी बाज़ियाब न थी सघी आहे। हिन वधीक चयो त न्याणी जी बाज़ियाबी लाइ DIG लाड़काणे समेत केतिरनि ऑफिसरनि सां मिली चुको आहियां, पर को बि इंसाफ़ न मिलियो आहे। जेकॾहिं न्याणी खे बाज़ियाब न करायो वियो त DIG लाड़काणे ऑफिस अॻियां सख़्तु एहतजाज कयो वेंदो। For more news and updates, keep watching BTV News First Ultra HD web channel.